खबर है नाज़रीन मीरपुर माथलो में तमाम शेयर कयूं पिया। मीरपुर माथलो में क़ौमी अमन कमेटी तरफ़ां 27 अक्टूबर ब्लैक डे मल्हायो वियो आहे। अली वसीर जी रिपोर्ट मुताबिक क़ौमी अमन कमेटीज़ लोघोड़कीअ तरफ़ां मीरपुर माथलो में 27 अक्टूबर योम स्याह ॾींहुं मल्हायो वियो आहे। कश्मीर बनेगा पाकिस्तान, मोदी सरकार मुर्दाबाद जा नारा लगाया विया आहिनि। हुन मौक़े ते अॻवाननि सादुल्लाह कोराई, ज़ुल्फ़कार महर, जावेद लाशारी, अनवर नाइज ऐं ॿियनि जो चवणु आहे त 27 अक्टूबर 1947 ईस्वीअ ते भारत पारां कश्मीर ते गैर क़ानूनी कब्ज़ो कयो वियो हो, जंहिंजी असां मज़म्मत कयूं था ऐं हुन ॾींहं खे योम स्याह तौरु मल्हाईंदा पिया अचूं। उन्होंने चयो त मोदी सरकार कश्मीरी अवाम सां ज़ुल्म करे पई, जेका नाक़ाबिले बर्दाश्त आहे। असीं अक़वाम मुत्तहिदा खां मुतालबो कयूं था त फौरी तौर कश्मीर तां कब्ज़ो ख़त्म करायो वञे त जीअं मज़लूम कश्मीरी अवाम सुख जो साहु खणे। असीं वेंदासीं उते जिते जी हर ख़बर ख़ामोश थी वेंदी आहे ऐं ॾेखारींदासीं उहो जेको तव्हांजी नज़रुनि खां रहे थो ओझल। पहुचंदासीं असां सिंध सूबे जी हर कुंड कुड़छ में, पहुचाईंदासीं अवां जो आवाज़ आला इवाननि ताईं। जेकॾहिं अवां बि अवाम जो सहारो अख़बार ऐं वेब टीवीअ जो हिसो बणजणु चाहियो था त राब्तो करियो 0305 3155 608।